जय झूलेलाल। हिन किताब में झूलेलाल जी आखाणी आहे ऐं उन आखाणीअ में हिकु हिसो आहे झूलेलाल जी छठी। झूलेलाल जा घणा नाला आहिनि: झूलेलाल, उॾेरोलाल, अमरलाल, लाल साईं, घोड़े वारो, देग वारो, तेग वारो, घणा नाला आहिनि। हिकु ॿार जा एतिरा नाला, एॾा नाला छो रखियूं ऐं हीअ छठी थींदी छा आहे? तव्हां घणनि खां पुछो आहे मां, हीअ छठी थींदी छा आहे, छठी 6 ॾींहं ते छो कंदा आहिनि, कंहिंखे बि ख़बर कोन्हे। पर असांजे जेके बि असांजा ग्रंथ आहिनि, शास्त्र आहिनि, कंहिं में आखाणियूं ॾिनी अथऊं त कंहिं में फिलोसॉफी ॾिनी अथऊं, पर सभिनी जो मक़सदु इहो आहे कि हर वक़्तु इंसान खे हुन परमात्मा जी यादि रहे। हाणे मां पैदा थियुसि, मूंखे संसार में हलणो आहे। संसार में हलण वास्ते कोई न कोई त नालो खपंदो। हाणे मुंहिंजो नालो रखंदा रॉकी, त दिमाग़ में कहिड़ी आइडिया ईंदी? रॉक का, भई ये पत्थर आहे, पत्थर वांगुरु पियो आहे। अहिड़े हिसाब सां नालो रखियो, या कंहिं संत जो या कंहिं पुरख जो नालो रखियो, या कंहिं भॻवान जे कंहिं रूप जो नालो रखियो, त उन मां जेका एनर्जी पैदा थींदी, पॉज़िटिव एनर्जी, माना हिकु नालो तव्हांखे तारींदो, हिकु नालो ॿोड़ींदो। त असां वटि नाले रखण जी हिकु सिस्टम आहे। कीअं बि नालो नाहे रखिणो, सोचे सम्झी नालो रखिणो आहे। जीअं असांजा सरनेम्स आहिनि। हाणे पुनवानी, पुनवानीअ जो छा मतिलबु थियो? त पुनवजा। हाणे पुनव केरु हुयो हाणे असांखे शायदि ख़बर कोन्हे, पर कोई तो हिन ख़ानदान में अहिड़ो इंसान थी वियो आहे जंहिंजो नालो हले थो। हाणे तव्हां चवंदो अञा असांजे ख़ानदान में अञा हिकु थी वियो आहे सतपुरु, पोइ उन जो नालो नए ॿार खे ॾींदा। माना जेको वॾो इंसानु आहे, जेका वॾी फिलोसॉफिकल आइडिया आहे, उहा कंटिन्यू थिए। पुनवानी माना पुनवजा, पहूजा माना पहुवजा, हिन जा, हुन जा, पहूजा, आहूजा, कुकरेजा, जा ऐं नी इन जी ॻाल्हि भई हुन जा आहिनि। माना हिन ख़ानदान में अहिड़ो इंसान थी वियो आहे जंहिंजी तव्हांखे हमेशह यादि हुजे। न त सरनेम न हुजनि त असांखे उहा यादि कीअं पए? त इन करे नालो ॾियणु वक़्तु पाण न माउ पीउ न नालो ॾींदा आहिनि, कंहिं पंडित खे घुराईंदा आहिनि, कंहिं ज्ञानी पुरुष खे घुराईंदा आहिनि। हाणे हिन ज्ञानी पुरुष खे, हिन पंडित खे ख़ानदान जे बारे में ख़बर आहे, पंहिंजे गांव ॻोठ में या शहर में जिते रहे थो उतां जी ॼाण अथसि, परिवार जी काई इष्ट देवता आहे उहा ॼाण, या पोइ हीअं घुमंदो घर में कहिड़ी, अरे हिते त कृष्ण भॻवान जी मूर्तियूं पयूं आहिनि, माना ही कृष्ण खे मञनि था, त पोइ आइडिया करे अहिड़ो नालो कढंदो भई जंहिं नाले में कृष्ण भॻवान जी यादि थिए। त नालो ॾियणु माना ई कैजुअल इवेंट न आहे, हीअ हिकु वॾी इवेंट आहे। ऐं जेको ॿारु पैदा थो थिए, पैदा थियण खां पोइ उन जे जीवन में इहा सभिनी खां इम्पोर्टेंट इवेंट आहे, फर्स्ट इवेंट आहे। पहिरियों दफ़ो ॿारु ख़ुशी थो मनाए। हाणे उनखे ख़बर नथी पए, ख़ुशी त माउ पीउ या ॿिया था मनाइनि, पर ॿार जे जीवन में इहो वॾो हिकु शुरूआत आहे, नालो ॾियणु। नाले जो महात्म्य असांजे वेदनि में ऐं पुराणनि में ॿुधायो अथऊं। भई नालो रखण वक़्तु असांखे कुझु न कुझु सोचे सम्झी नालो रखिणो आहे। हिकु आखाणी आहे भागवत पुराण में, हिकु वापारी हुयो जंहिंजो नालो हुयो अजामेल। हाणे अजामेल पाण कोई ठीकु इंसानु कोन हुयो, पर जॾहिं पुटु ॼाओसि त उनजो नालो रखियईं नारायण। नारायण आहे विष्णुअ जो नालो, परमात्मा जो नालो। तव्हां नारायण चवंदो त हिकदमि दिमाग़ु जुड़ी वेंदो आहे हुन परमात्मा सां। जॾहिं तव्हां लिफ्ट में आयो
तव्हांखे ख़ुशबू आई, छाजी ख़ुशबू आहे? फ्रेंच परफ्यूम। तव्हां चवंदव अरे लिफ्ट में केरु हुयो? ॾिसो तव्हांजो दिमाग़ु हाणे हिकु जॻह ते हली वियो। पर तव्हां घर जी घंटी दॿाई, कंहिं घर खोलियो ऐं हिकदमि तव्हांखे अगरबत्तीअ जी ख़ुशबू आई, त तव्हांजो मनु काॾे वेंदो? त असां ख़ाली ख़ुशबू था खणूं त असांजो मनु हिकु दफ़ो भिटके थो, ॿिए दफ़े परमात्मा वटि वञे थो। इन करे असांजे घरनि में धूप ॿारींदा आहिनि, अगरबत्ती ॿारींदा आहिनि। तीअं ई नालो यदि सही हूंदो, अगरि नालो असांजो, सम्झो कंहिंजो नालो श्री राम आहे, तव्हां उनखे रामू चवंदव, राम्या चवंदव, कुझु बि चवंदव, पर कॾहिं न कॾहिं उनखे श्री राम चवंदो, सिधो वीचार उते हली वेंदो। तव्हां चवंदो जगदीश, लॉर्ड ऑफ दिस यूनिवर्स, केरु आहे लॉर्ड ऑफ दिस यूनिवर्स? हिकदमि सां वीचार पॉज़िटिव था थी वञनि। ऐं के नाला ईअं हूंदा आहिनि, हिकदमि वीचार निगेटिव था थी वञनि। त असांजे मन जो ई सॼो खेल आहे, हिकु नालो, जस्ट वन नेम, पर उहो जीवन में परिवर्तन थो वठी अचे। नाले रखण सां इंसानु कामयाबु थी वेंदो आहे। उनखे ख़बर आहे, अरे मां त हिन संत जो नालो खयों आहे, मूंखे कुझु न कुझु सुठो कमु करणु खपे। कंहिं राक्षस जो नालो तव्हां ॿुधो आहे? रावण कंहिंजो नालो आहे, कुंभकर्ण कंहिंजो नालो आहे, कंस कंहिंजो नालो आहे, भस्मासुर कंहिंजो नालो आहे। इहे नाला न ॾिबा आहिनि। पर अॼुकल्ह फैशन थी पिया आहिनि, पंडित खे घुराईंदा आहिनि, डबल दक्षिणा वठि पंडित, पर नालो मां थो ॿुधायां इहो रख। पोइ पंडित खे छा आहे, दक्षिणा मिली वई, जेको तव्हां चवंदो उहो नालो रखंदो। त नाले में ॾिसो केतिरी ताक़त आहे। ऐं असांजे पुरखनि इनखे सुञातो। चई जॾहिं तव्हां नालो रखंदव, इहा तव्हांखे ॻाल्हि ध्यान में हुजे त तव्हां ख़ाली मन जे इन बारे में न सोचो, तव्हां परमात्मा जे बारे में सोचो। इन करे छठी माना छहीं, सिक्स्थ। हाणे हीअ छयों छा आहे? त हीउ छहों जेको आहे, इहे असांजो मन जो हिकु नालो आहे। इन खां पहिरियों पंज आहिनि। उहे पंज कहिड़ा आहिनि? इनखे चवंदा आहिनि ज्ञानेंद्रिय। असां जूं इंद्रियूं आहिनि, जंहिंजे माध्यम सां ई सॼो संसार असां में घिरे थो। अखियूं रंग रूप थियूं ॾिसनि, पर मज़ो केरु थो वठे? मन थो वठे, अखियूं न। या तव्हां कोई वॾो एक्सीडेंट ॾिठो, हिकदमि अखियूं बंदि थी वेंदियूं आहिनि, पर अखियूं छा, अखियूं उनखे थोरी हेठि कंदियूं आहिनि। अखियुनि खे त ख़बर बि न आहे ही साइड सुठी आहे कि न ख़राबु आहे, पर ही असांजो मनु आहे। इहो मनु चवंदो हा मूंखे हीउ ॾिसणो आहे, हीउ मनु चवंदो ही मूंखे ॾिसणो न आहे। हीउ मनु अखियुनि खे चवंदो हाणे बंदि थी वञ, हीउ ॾिसणो न आहे मूंखे, हल हितां। पेरनि खे चवंदो हल हितां। पर अखियूं पाण ख़ाली बंदि थींदियूं खुलंदियूं, बंदि थींदियूं, एतिरो ई उन्हनि जो कमु आहे। जेको बि रंग ऐं रूप इन जे अंदरि ईंदो, चवंदा अच। पाणीअ जी थधिकार आहे, अच। बाहि जी गर्मी आहे, अच। अखियूं कैमरा वांगुरु आहिनि, इन्हनि जो कोई ॿियो रोल न आहे। इहे न त इंजॉय कंदियूं आहिनि, न त इन्हनि खे दुख थींदो आहे। जेको बि थींदो आहे मन जे अंदरि थींदो आहे। आइज़, ईयर्स, टंग, नोज़ एंड स्किन, इहे असांजा पंज इंद्रियूं आहिनि। वधि में वधि इंसान खे पंज इंद्रियूं मिलियूं आहिनि। ईअं न आहे त संसार में ख़ाली इहे ई इंद्रियूं आहिनि, इन खां ॿियूं इंद्रियूं आहिनि, पर इंसान खे पंज मिलियूं आहिनि। ऐं ॿियनि प्राणियुनि खे त पंज बि न आहिनि, कंहिंखे चारि आहिनि, कंहिंखे टे आहिनि, कंहिंखे ॿ आहिनि, कंहिंखे त हिकु ई आहे। त पंज इंद्रियूं आहिनि, ऐं इन पंजनि इंद्रियनि जो राजा इंद्र, उहो असांजो मनु आहे। मन स्वर्ग में हूंदो आहे, मन नरक में हूंदो आहे।
शरीर थोड़ी वेंदो हितां सुर्ग में भई मां थी अचां, पर मन हाणे जो हाणे तव्हांजो सुर्ग में हली वेंदो, हाणे जो हाणे नर्क में हली वेंदो। त जॾहिं सुर्ग में हूंदो आहे मन त चवंदा आहिनि इंद्र, हीअ असांजो मन इंद्र आहे, इंद्रियनि जो राजा। ही इंद्रियनि जा भोग मन थो भोगे। त 5 इंद्रियूं 6 मन, इन करे छठी। त ही असांखे यादि ॾियारींदो मन संसार ॾे मुख रखे थो। मन हमेशह संसार जो सोचींदो। तव्हां जेका ॾिसंदव ॻाल्हि, जेका ॿुधंदव ॻाल्हि, जेका ख़ुशबू वठंदव, मन उन में भुलिजी वेंदो। जॾहिं तव्हां फ्रेंच परफ्यूम लॻाईंदव, तव्हांजो मन भिटकी वेंदो, पर मन खे ईअं न लॻंदो अरे ही ग़लति आहे। जॾहिं अगरबत्तीअ जी ख़ुशबू ईंदसि त मन थोरो शांति थींदो, पर उनखे ख़बर नथी पए भई हिन सां मूं ते इहो असरु थियो। पर जेका इंसान जी ॿुधी आहे उहा आईने वांगुरु आहे। ही आईनो आहे ऐं हिते संसार आहे, इंद्रियूं आहिनि, मन आहे। त हिन आईने में तव्हांखे संसार नज़र ईंदो, मन नज़र ईंदो ऐं ॿुधी नज़र ईंदी। ही ॿुधी आहे, हिन ॿुधीअ जो मिरर आहे, संसार, इंद्रियूं ऐं मन। मन सां इंसान संबंध रखंदो आहे। हीउ मुंहिंजो भाउ आहे, हीउ मुंहिंजो पीउ आहे, हीउ मुंहिंजो पुटु आहे, हीउ मुंहिंजो सिकील अधो पुटु आहे, हीअ मुंहिंजी प्यारी आहे, हूअ मूंखे प्यारी न लॻंदी आहे। ही सभु मन जा खेल आहिनि। पर हीअ ई ॿुधी जॾहिं उल्टी थी वेंदी त हिन में परमात्मा जो रूप नज़र ईंदो। त हिन खे ॿुधीअ खे सम्झ आहे, पर मन खे सम्झ कोन्हे। त जॾहिं असां नालो था रखूं ॿार जो, त इहा यादि रहे तव्हां मन जे हिसाब सां नालो नाहे रखिणो, ॿुधीअ जे हिसाब सां नालो रखिणो आहे। ऐं ॿुधीअ जे हिसाब सां नालो रखण वास्ते असां पंडित खे घुराईंदा आहियूं। हीअ मान्यता आहे त भई पंडित शास्त्रनि जो अभ्यास कयो आहे, त हू शास्त्रनि जे हिसाब सां नालो रखंदो, या अहिड़ो कोई नालो रखंदो जंहिं खानदान खे रोशन कयो आहे, उनजो नालो पियो हले। हुन ज़माने में सत्कर्म मञिया वेंदा हुया। भई जंहिं देश वास्ते कुर्बानी ॾिनी आहे, समाज वास्ते कुर्बानी ॾिनी आहे, उहो सतपुरुख हुयो। अॼुकल्ह जेको पैसो थो कमाए उहो सतपुरुख थी वियो आहे। पोइ तव्हां ईअं सम्झो कोई त खानदान में आहे जेको खानदान खे जाम पैसो कमाए ॾींदो, वरी कोई तो आहे सभु विञाए छॾींदो। जंहिं विञाए छॾियो उनजो नालो थोरी हलंदो, जंहिं कमायो आहे उनजो नालो हलंदो। तीअं जंहिं ही संसार कमायो आहे हुन ज़माने में उनजो नालो कोन हलंदो हुयो। तव्हां भले केतिरा बि पैसा कमायो, नालो कोन हलंदो हुयो। पर जेको साधु आहे, जेको संत आहे, जेको ज्ञानी आहे, जेको कर्मयोगी आहे, जेको परमात्मा जो भक्त आहे, उनजो नालो हलंदो हुयो। त इहा ॼाण पंडित खे आहे, माना ॿुधीअ खे आहे, मन खे कोन्हे। असांजे मन में अरे न नालो स्वीटी रखोसि, पर उहो पंडित चवंदो न न हिन जे तेज आहे, हिन जे छोकिरीअ जे चेहरे ते तेज आहे, हीअ बुद्धिमान ठहंदी, हिन जो नालो सरस्वती रखोसि। पंडित ईअं चवंदो। असांखे स्वीट थी लॻे त असां चवंदासीं स्वीटी कयोसि। त असांखे मन जे चक्कर में फासणो कोन्हे, मोह में फासणो कोन्हे, हिन माया में फासणो कोन्हे। ही संसार माया कोन्हे, ही असांजो मन माया आहे। हे मिट्टी ऐं पत्थर संसार कोन्हे। जॾहिं असांजो मन हिन सां जुड़े थो तॾहिं तो संसार ठहे। हज़ारे कारूं आहिनि, हुन सां मूंखे कोई फ़र्क़ु पवंदो त मुंहिंजे लाइ उहो संसार न आहे। पर मुंहिंजी कार आहे, हुनखे कुझु धको ई न लॻे, इहो संसार आहे।
इहो मुंहिंजो मन थो ठाहे, ही मुंहिंजी आहे, ही मुंहिंजो आहे, ऐं पोइ हिन में फासी थो पए। इन करे हिनखे चवंदा आहिनि ही माया आहे। किथे थो फासे? तूं ग़लति जॻह ते थो फासे, तूं सही जॻह ते वञ न। त छठी असां त ईअं ई मल्हाईंदा आहियूं, पर छठीअ जे पुठियां ॾिसो हुननि केतिरो वीचार कयो। पहिरें जा माण्हू सोची, हर ॻाल्हि खे सोचे सम्झी कंदा हुया। त छठी माना 6 ॾींहं ते जॾहिं असां ॿार जो नालो था रखूं, इहो ध्यान में हुजे भई कुझु बि नालो न आहे ॾियणो। हाणे हुन अजामेल पंहिंजे पुट जो नालो नारायण रखियो, ऐं जॾहिं मौत आयुसि, काल आयुसि, डेथ बेड ते पियो आहे, जीअं तीअं सांस खणे थो, साहु खणे थो, छॾे थो, जीअं तीअं। पोइ पुट खे यादि कयईं, नारायण, ओ नारायण तूं काथे आहे? नारायण ध्यान ई न पियो ॾेसि, ॿुढो थी वियो आहे, छॾेसि। पर ही नारायण नारायण इन जे मुख मां चालू ई आहे, नारायण न, कुझु ॿुधाइणो हूंदुसि, कुझु सीक्रेट हूंदुसि, ख़बर न आहे, पर नारायण नारायण चए पियो। पोइ हुतां यमदूत आया, हिनखे खणी वञूं। पर हेॾो विष्णुअ जा बि दूत आया, देवदूत आया। देवदूत ॾिठई, ही त नारायण नारायण असांजे परमात्मा जो नालो थो खणे, हिनखे त असां स्वर्ग में वठी वेंदासीं। पर हू यमदूत चवण लॻा, न न, असां हिनखे यमलोक में वठी वेंदासीं। पोइ आख़िरी में फ़ैसिलो कयूं, भले कीअं बि नालो वरितो, नालो त वरितो अथई न परमात्मा जो, पोइ हिनखे स्वर्ग मिलियसि। ॾिसो, इंसानु ठीकु कोन हुयो, स्वर्ग जे लाइक़ु कोन हुयो, पर ख़ाली नाले सां, नाले जी महिमा, हुनखे स्वर्ग मिली वियुसि। ती आखाणियूं असांजे लाइ ठाहे रखियूं अथई, आखाणियूं स्टोरीज़ असांखे वणंदियूं आहिनि। ज्ञान सिधो सो ॿुधाए त इंसानु बोर थी पवंदो, ए बाबा असांखे न ॿुधाए इहे सभु, सत्संग वत्संग न खपे। पर आखाणी हूंदी, स्टोरी हूंदी त मज़ो ईंदो थोरो। त इन करे उन्हनि सॼो ज्ञान स्टोरी में ॿुध। तव्हां उपनिषद पढ़ंदो, चवंदो तत्वमसी ख़तमु, सॼो सत्संग ख़तमु। तव्हां चवंदो अञा थोरो ॿुधाए त 2-3 श्लोक ॿुधाईंदो, मंत्र ॿुधाईंदो, ख़तमु। हाणे तव्हां पंहिंजो वञी सोचो। पर तव्हां पुराणनि में ईंदव त ख़ाली आखाणियूं ई आखाणियूं, आखाणी, हिकु आखाणी ख़तमु थी न आहे, ॿी शुरू थी वई, ॿी ख़तमु थी न आहे, ध्रुव जी शुरू थी वई, ध्रुव जी ख़तमु थी न आहे, प्रहलाद जी शुरू थी वई, प्रहलाद जी ख़तमु थी न आहे, कृष्ण भॻवान जी आखाणियूं आखाणियूं, लीलाऊं, परमात्मा जूं लीलाऊं। पर हिन हिकु हिकु आखाणीअ में कोई न कोई संदेश आहे, कोई न कोई मैसेज आहे। तीअं जेका असां वटि हीअ स्टोरी आहे, झूलेलाल जी कथा जेका आहे, इन में बि असांखे हिन नाले खे वठी ॾाढो वॾो संदेश आहे। असांजो संसारी नालो हिकु आहे, पर असांजो सचो नालो अमरलाल आहे। असां सभु अमर आहियूं, असांजी आत्मा अमर आहे। हीउ शरीर ईंदो वेंदो, असां हिकु शरीर वठंदासीं त कुझु भोग भोगींदासीं, छॾे ॾींदासीं, वरी ॿियो वठंदासीं, कुझु भोग भोगींदासीं, छॾे ॾींदासीं। पर हिन सभिनी शरीरनि खे जेका हलाए थी शक्ति, उहा असांजी आत्मा आहे, उहा अमर आहे, उहा न पैदा थींदी आहे न मरंदी। न जायते म्रियते वा कदाचन। त असांजो सचो नालो उहो ई आहे। हाणे ॾिसो, झूलेलाल, अमरलाल, ॾेरोलाल, हिकु हिकु नाले में फिलॉसॉफी भरी पई आहे। पहिरियों पहिरियों नालो रखियऊंसि उदयचंद। हाणे उदयचंद पॉपुलर कोन्हे नालो, पर चंड असां में ॾाढो सिंधियुनि में पॉपुलर आहे। असांजो चंड, कोई बि चंड हुजे, असां उनखे महत्व ॾींदा आहियूं, पवित्र ॾींहुं आहे असांजे लाइ। त पहिरियों पहिरियों नालो रखियऊं उदयचंद, डॉन ऑफ द मून। मून ॿिया पंहिंजा रूप मटाईंदो, अॼु जेको चंड आहे सुभाणे कोन्हे,
सुभाणे जेको आहे परीहं कोन्हे, पोइ वरी गायब थी वेंदो। असांखे लॻंदो अरे ऊंदहि थी वई, राति जे टाइम ते ऊंदहि थी वई, पोइ ऊंदहि में इंसान खे भउ थींदो आहे, अज्ञान आहे। जॾहिं असांखे सचाई ख़बर कोन्हे त इंसान खे मन में भउ हूंदो आहे, उहो कुझु बि करे भउ लॻो ई हूंदो अथसि अंदर में। पर पोइ हिकु नंढी तार हीअं तव्हांखे नज़र ईंदी चंड जी, हाणे चंड जो उदय थी वियो, माना छा, हाणे रोशनी थी अचे। भउ जो कारण न आहे, हाणे रोशनी ईंदी, अंधकार मिटी वेंदो। हीअ असांजो अंधकार मिटी वेंदो, हीअ असांजो अज्ञान निकिरी वेंदो। तव्हां हिकु सत्संग के कोई ॿुधंदा आहिनि, हिकु सत्संग ॿुधंदा आहिनि, तरी वेंदा आहिनि। हिते मुंबईअ में हिकु महाराज थी वियो, वधीक पढ़ियल गुड़ियल कोन हुयो, पर हुनजे गुरुअ हुनखे कुझु ॻाल्हियूं, 4 ॻाल्हियूं ॿुधाई, साल भर में उहो गुरु मरी वियो। पर ही चई गुरु मूंखे ॿुधायो आहे मां अमर आहियां, बसि ख़तमु ॻाल्हि, मां अमर आहियां, ही शरीर मां कोन आहियां। सॼो मोह छुटिजी वियुसि। त कंहिंखे हिकु सत्संग मां फ़र्क़ु पवंदो, कंहिंखे 10 खपंदा, कंहिंखे 50 खपंदा, कंहिंखे 5000 खपंदा, टाइम केतिरो बि लॻे, पर चंड नज़र ईंदो तव्हांखे ज़रूरु। ऊंदहि आहे त रोशनी ईंदी ज़रूरु। इन करे चेटी चंड, आसू चंड, पोही चंड, ॿिया बि चंड, हर चंड खे असां मञींदा आहियूं। कुझु पूजा कंदासीं, कुझु धार्मिक विधि कंदासीं, मन पंहिंजो शांति कंदासीं उन ॾींहं ते, छो ऊंदहि ख़तमु थी वई, हाणे रोशनी थी अचे। ऐं ही आइडियाज़ असां वटि आहिनि ईअं न आहे, ही वेस्ट में बि तव्हांखे ही आइडियाज़ मिलंदी। जेको एलेक्सेंडर आयो इंडिया खे खटणु, सॼी दुनिया खे खटण वास्ते, उनजो गुरु हुयो एरिस्टोटल। एरिस्टोटल जो गुरु हुयो प्लूटो। उन बि हिकु मस्तु आखाणी ॾिनी आहे। हिकु गुफ़ा हुई, ॾाढी वॾी गुफ़ा, उन गुफ़ा में हिकु कुंड में बाहि ॿरंदी हुई, ॿिए पासे पाणी वहंदो हुयो, ऐं कुझु ज़मीन मां ईअं निकिरंदो हुयो जेको खाई सघिबो आहे। पोइ उते हिकु वॾी सोसाइटी रहंदी हुई, काफ़ी माण्हू रहंदा हुया, केतिरा ई परिवार हुया, एॾी वॾी गुफ़ा हुई। रोशनी ईंदी हुई, बाहि मां रोशनी निकिरंदी त पुठियों परछाई नज़र ईंदी हुयनि। हाणे हिननि खे ख़बर न आहे ही परछाई आहे, पर हिन परछाईअ खे इहो मञींदा हुया, पाण नचंदा परछाई बि नचंदनि। पोइ उन्हनि खे मज़ो ईंदो हुयो परछाईअ में। पोइ ईअं हिकु पीढ़ी ख़तमु थी वई, ॿी पीढ़ी ख़तमु थी वई, टीं पीढ़ी ख़तमु थी वई, ई संसार उन्हनि जो हले पियो गुफ़ा जे अंदरि। पोइ हिकु नौजवान उथी खड़ो थियो, चई हे जीवन आहे, हे हीअं असां ऊंदहि में पिया आहियूं, ऊंदहि उनखे ख़बर कोन ही ऊंदहि आहे, भई ही कुझु त गड़बड़ थी मूंखे नज़र अचे, कुझु न कुझु हिन खां सवाइ ॿियो अलॻि हूंदो ई हूंदो। सभु चवनि पिया अरे तुंहिंजो ॾाॾो हिते पैदा थियो, हिते मोह, तुंहिंजो पीउ हिते पैदा थियो, हिते मोह, तोखे बि हिते पैदा थियणो आहे, हिते ई मरणो आहे, ऐं तुंहिंजा ॿार बि हिते पैदा थींदा, हिते ई मरंदा। ही असांजी दुनिया आहे, ही असांजो संसार आहे, पर हे मञे ई कोन। बेचैन थी वियो। पोइ हिकु दफ़ो राति जो उथी करे इहा वस्ती छॾे ॾिनई ऐं निकिरी वियो यात्रा ते। सॼी ऊंदहि, हिते बाहि हुई त रोशनी मिलंदी हुई, थोरो घणो नज़र ईंदो हुयो, हाणे सॼी ऊंदहि ई ऊंदहि। वियो, थाॿा पियो खाए, किरे पियो, ठोकरूं पियूं लॻनसि, काथे कट थी वियो, काथे उनखे मुड़जी वियुसि पेर, जाम तकलीफ़ूं थियसि, पर चई मूंखे हिते रहणो ई न आहे, हिन संसार खां कुझु त अलॻि हूंदो ई हूंदो, मां ॻोल्हे लहंदुसि न त पाण ख़तमु कंदुसि। पोइ जाम तकलीफ़ूं सहण खां पोइ
सोचई भाई कुझु न आहे, हाणे छॾण वारो हुयो पंहिंजो शरीर, पर हिकदमि परे उनखे हिकु डायमंड वांगुरु, हीरे वांगुरु कुझु त चमकंदड़ नज़र आयो। हिकदमि उमेद जाॻिजी वियसि। अरे चई कुझु त हुते आहे। हले पियो हले पियो हले पियो, केतिरा ई ॾींहं, जीअं जीअं अॻिते पियो वधे तीअं तीअं रोशनी पई वधंदी वञे। पोइ आख़िर हिकु ॾींहुं गुफ़ा मां ॿाहिरि आयो ऐं छा नज़ारो थो ॾिसे। नदियूं, नाला, वण, फ्रूट, सूरज भॻवान अचे थो वञे थो, चंड अचे थो वञे थो, ॾिसी हैरान थी वियो। चई चङो थियो मां आयुसि, थोरा ॾींहं मौज में रहियो, मस्तीअ में रहियो। पोइ यादि आयसि, अरे मुंहिंजा भाउर उते ऊंधे में पिया आहिनि, मां जेकर उन्हनि खे ॿाहिरि कढां। पोइ वरी अंदरि थो घुसी अचे। हाणे उनखे रस्तो ख़बर आहे, अचण जो बि ख़बर अथसि, वञण जो बि ख़बर अथसि। जेके संत हूंदा आहिनि उन्हनि खे संसार में अचण जो बि रस्तो ख़बर हूंदो आहे। तव्हांखे ईअं लॻंदो अरे हीअ त संसार आहिनि, संसारी माण्हू आहिनि, पर उन्हनि खे हीअं हिकदमि स्विच असां कीअं बंदि कंदा आहियूं, तीअं उहो संसार खे बंदि करे छॾींदा आहिनि। हाणे हिनखे सॼी ख़बर आहे, अंदरि बि अचे थो, ॿाहिरि बि वञे थो। पोइ आयो, सभिनी खे पहिरियों सम्झाई, अरे ॿाहिरि जाम वॾी दुनिया अथव, सूरज भॻवानु आहे उते, सूरज मस्तु चिमकंदो आहे, सूरज चरियो थी वियो आहे। सभु चवनि पिया हिन स्क्रू ढीलो थी वियो आहे, अलाए काॾे वियो हुयो ऐं हिन जो दिमाग़ु हाणे कमु नथो करे। सभई चवनि था तूं शांति करे वे, शांति करे वे। चए थो अरे न बाबा, उते नदियूं नाला एॾो मस्तु आहे। हा हा असां सम्झूं था, सभु शांति करे वेठा, हुनखे बि शांति कयूं, तूं शांति करे वे। पोइ हिनखे ध्यान में अची वई ॻाल्हि, मां जेको चवां थो हिन माण्हुनि खे सम्झ में ईंदो ई कोन। हिननि खे असां केतिरो बि ॿुधायूं भाई ॿाहिरि एतिरा सुठा सुहिणा सुहिणा वण आहिनि, सुठा सुहिणा, हिननि खे ॻाल्हि सम्झ में ईंदी ई कोन, छाकाणि हिननि खे कोई आज़मूदो ई कोन्हे। हे त पंहिंजा ऊंदहि में पैदा थिया, ऊंदहि में मरंदा। पोइ थोरा ॾींहं शांति थो वेहे, पोइ इहा चरियाई बि छॾे थो ॾे। हाणे ॻाल्हियूं ॿोलियूं सभु छॾे ॾिनई, जीअं हो था कनि तीअं पियो करे। ॾिसो करे उहा ई थो, पर उनखे ॼाण आहे ॿाहिरि जी दुनिया अलॻि आहे, हितां जी दुनिया ॼाण अथसि। पोइ ईअं थोरो 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 करे ॾिसे थो हिन माण्हूअ खे थोरो इंट्रस्ट आहे सत्संग में, हुन माण्हूअ खे इंट्रस्ट आहे सत्संग में। पोइ ईअं ॿ टे चूंडे करे उन्हनि खे ॻाल्हि सम्झाए थो धीरे धीरे, भई मां हितां जर्नी शुरू कई, मूंखे हीअं तकलीफ़ थी, हीअ सभु ॿुधाइनि थो। पोइ उन मां हिकु नौजवान तयारु थो थिए, चई तूं चए थो मां तो ते विश्वास रखां थो। ही आध्यात्मिक जर्नी विश्वास सां शुरू थींदी आहे। जॾहिं तव्हांजो विश्वास न आहे, लख सत्संग कम जा न आहिनि, अजायो तव्हां टाइम बि वेस्ट न कयो। पर विश्वास आहे त पोइ इन में घिरी वञो। पोइ ही नौजवान चए थो हल मां तोसां हलां थो, भाई ॾिस रस्तो ॾाढो कठिन थी, तकलीफ़ूं थींदई, बुख प्यास सहन करणी पवंदई तोखे, धक लॻंदई, फट थींदई। चई मुंहिंजी तयारी आहे, जेको बि थींदो मां सहन कंदुसि। पोइ धीरे धीरे निकिरनि था, ॿई ॿाहिरि था अचनि। ॾिसे थो वाकई में छा त दुनिया आहे, छा त मौज लॻी पई आहे हिते। पोइ थोरा ॾींहं घुमनि था, फिरनि था, सभु इंजॉय था कनि। पोइ हाणे हीउ जेको पहिरियों वारो हुयो संत वॾो, हीउ नंढो संत थी वियो, वॾो संत आहे। चएसि थो ॾिस बाबा, मां पंहिंजो कमु कयो, मूंखे ज्ञान मिलियो, मां तोखे ॾिनो, मुंहिंजो कमु ख़तमु। हाणे तुंहिंजो कमु थी, वापसि अंदरि वञ, घटि में घटि हिकु कयो वठी अचु। हिन खे चवंदा आहिनि ऋषि ऋण। असां कर्ज़ वठंदा आहियूं न, तीअं ही ज्ञान बि असांखे कंहिं ॾिनो आहे, त हीअ असां कर्ज़ वरितो आहे, कंहिंखां वरितो आहे, त असांजी बि ज़िमेदारी आहे त असां कंहिंखे ॾियूं, घटि में घटि हिक खे। तव्हां हिकु माण्हूअ खे तयारु कयो, तव्हांजो कमु ख़तमु।
पोइ तव्हां ते काई ज़िमेदारी न आहे, तव्हां जेको वणे सो कयो संसार में। उपनिषदनि में बराबरि ॾिनो अथऊं इहा ॻाल्हि। पर छा उनखे कंहिं मां उमेदु आई? हुन हीरे वांगुरु जेका चमके पियो गुफ़ा जो मुंहुं, उन मां उमेदु आयसि। तीअं जॾहिं चंड नज़र ईंदो आहे त इहा उमेद जी किरण खणी ईंदो आहे। घबरायो न, मां आहियां। चालीहो कंदा आहिनि, 40 ॾींहं सिंधियुनि सिंधूअ ते तपश्चर्या कई आहे, प्रार्थना कई आहे। नवां कपिड़ा बि कोन पाता अथऊं, ॾाढ़ी बि कोन लाथी अथऊं। पोइ आवाज़ आयनि, आकाशवाणी, मां अचां थो, घबरायो न। हिकदमि उमेद जागी वई। इन करे असां चेटीचंड त ज़ोर सां मल्हाईंदा आहियूं, पर हर चंड, छाकाणि हर चंड असांजे लाइ नई उमेद थो खणी अचे। ऐं ही यादगिरी असांखे हमेशह हुजे, इन करे असांजे इष्ट जो नालो रखियूं उदयचंद। ॾिसो नाले में केतिरी ताक़त आहे। कोई न कोई त पोइ पीढ़ियुनि में सोचींदो, भई उदयचंद नालो छो रखियऊं? डॉन ऑफ द मून, इहो नालो कीअं, तव्हांखे नालो कीअं थो लॻे? तव्हां चवंदो हीउ नालो आहे? अरे चंड निकिरी आयो, उहो कोई नालो आहे? पर हिन में जीवन जी उमेद आहे। घबरायो न, दुखी न थियो। गुस्सो, इच्छाऊं, लालच, ही सभु छॾे ॾियो, ही सभु संसार आहे। मां आहियां। इहो ॼण त असांखे हर चंड ते यादगिरी थो ॾिए। मां तव्हांखे उॾेरेलाल जे बारे में ॿुधायो लास्ट टाइम। हाणे उदयचंद, ईअं ॿिया बि नाला आहिनि। अमरलाल। असां नदीअ जे हिन छोर ते आहियूं, इनखे चवंदा आहिनि मॉर्टल वर्ल्ड, मृत्यु संसार सागर। छो? हिते इंसान पैदा थींदो आहे, इंसान मरंदो। जेका बि शइ पैदा थींदी उहा मरंदी। जातस्य ही ध्रुवो मृत्यु, जेको बि पैदा थियो आहे उहो मरंदो। ही कानून आहे, ही मृत्यु संसार आहे। त हिते हर शइ ख़तमु थींदी, हिकु बि न बचंदी। जेका पैदा थींदी सा मरंदी। हीअ धरती बि, हीअ वण बि, जेका बि शइ पैदा थी आहे मरंदी। तीअं असांजो शरीर बि पैदा थियो आहे, मरंदो। इन करे हिनखे चवंदा आहिनि मृत्यु संसार। ऐं हुन पासे आहे जिते मृत्यु कोन्हे। हुते जेको रहंदो उहो अमर थी वेंदो। ऐं विच में ही जेका नदी आहे, इनखे असांखे पार करणो आहे। ऐं जेको पार कंदो उहो अमरलाल। त अहिड़े हिसाब सां उॾेरोलाल, झूलेलाल, पोइ घोड़े वारो, देग वारो। ॾिसो देग ॾिनी अथई, हिकु देग वारो थी वियो। त अहिड़ा नाला झूलेलाल। हाणे ॿिया नाला असांखे सोचणो पवंदो, भई झूलेलाल नालो छो ॾिनऊं? तव्हां चवंदो पुईंगो लुॾे पियो हिन करे झूले, ईअं न थींदो आहे। हीउ मन जो खेल थी वियो। तव्हांखे सोचणो आहे छो इहो, हिन नाले में फिलॉसॉफी छा आहे? जीअं हाणे तव्हां उदयचंद में ॾिठो, फिलॉसॉफी आहे। हीअ उमेद थो खणी अचे असांजे जीवन में। झूलेलाल उमेद थो खणी अचे, इन करे उदयचंद। तीअं ॿिया बि नाला आहिनि, वरी इनखे वरी टाइम लॻंदो। हाणे अॼु एतिरे हेसि ताईं ख़तमु था कयूं, ॿियो ॿिए दफ़े।